सिंधु दरिया में चाड़ बाद कच्छ जा केतरा इलाइक़ा पानी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। दरिया में चाड़ सबबि पाणी हेठि आयल ॻोठ मोर झबर शेख जा रहवासी ॿेड़ीअ वसीले पके तरफ़ अची रहिया हुआ त संदन ॿेड़ी ऊंधी थी वई, जंहिं करे 25 ॼणा ॿुॾी विया। मक़ामी टोबनि मुड़सी करे 22 ॼणनि खे बचाए वरितो, जॾहिं त ॿिनि मासूम ॿारनि लैला धीअ महरम अली शेख ऐं सिंधु धीअ मोहम्मद अली शेख जा लाश कढिया विया। फौती ॿारनि जा मड़ घर आणण ते कोराम अची वियो ऐं माहौल सोगवार थी वियो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि जो चवणु हो त 2010 ईस्वीअ खां वठी अहिड़ा वाक़िया पेश ईंदा पिया अचनि। मोर झबर शेख रोड 2010 ईस्वीअ में टोड़ायो वियो, जंहिं करे हू ॿेड़ियूं पिया हलाइनि। असुल जेको वाक़ियो आहे सिंधु मुंहिंजी धीउ हुई, हीउ जेको वाक़ियो पेश आहे सिर्फ़ु रस्ते जो कारण आहे। हिन वक़्तु असांजो 500 आबादी ते ॻोठ आहे, उन वक़्तु असांजी काई बि सार संभाल लहण वारो कोई बि न आहे। काफ़ी सालनि खां वठी इहा लेट ईंदी रही आहे ऐं असांजा हादसा इहे थींदा रहंदा आहिनि। अॻे साल बि ॿार ॿुॾा आहिनि, हिन वक़्तु बि पाणी जे कुल 5 ॾींहं बि लथिया आहियूं त असांजा 2 ॿार ॿुॾी विया आहिनि। ॿेड़ीअ ते ॿार बचा कुझु खीर जा गाह जे लाइ रवाना ज़ाइफ़ा मर्द हुया थिया हुया। 20 खां 25 ॿार चढ़ियल हुया। ॿेड़ीअ ते शायदि वधीक लोड पवण जे करे जेको आहे सो ॿेड़ी वज़न न खणी सघी, जंहिंजे करे ॿेड़ी कल्टी थी वई। ऐं उनखां बाद में जेके आसपास में ॿेड़ियूं हलनि पई, जेके ॿेड़ियूं अधु कलाक ताईं पाणीअ में माना ॿार बचा इहे लुड़ंदा रहिया। उहे ॿेड़ियूं जेसिताईं ॿियूं पहुतियूं, माण्हू ॿार बचा कुझु कढी वरितासीं। छोकिरियूं 2 ॿुॾी वियूं आहिनि, कुझु माण्हू ज़ख़्मी बि आहिनि इलाही। असांजा एम्बुलेंस कुझु खणी वई आहे, कुझु अञा घरनि में पिया आहिनि। माना अहिड़ो गवर्नमेंट जो तव्हां कोई बि न आहे। पुल 10 खां वठी भॻल आहे, असांजे साल खां 10 खां वठी साल खां वठी भॻल आहे। को बि अमलदार असां वटि न आयो आहे। हिन महिल ताईं ॿार तड़पी तड़पी के ॿुॾी विया आहिनि, के कढिया आहिनि, के हिमत करे। SSP खैरपुर पीरगोठ वेझो ॿेड़ी ऊंधी थियण वारे वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। SSP जो नोटिस वठण बाद ॿेड़ी मालिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध सरकार खे घुर्जे त कच्छ जे इलाइक़नि में फाथल माण्हुनि खे कढण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। न्यास सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, परियालो।